कराची में लाहौर पहुची पसंद की शादी कंदड़ दुआ ज़हरा तरफां मुड़स सां गॾु इंटरव्यू ॾिनो वियो, जंहिं दुआ के पीउ मेहदी काज़मी भी रद्द अमल ॾिनो आहे। इंटरव्यू में दुआ पंहिंजे मुड़स ज़हीर की तारीफ़ कई हुई ऐं चयो हो त मर्ज़ी सां लाहौर अची सणस शादी कई आहे। दुआ के पीउ मेहदी काज़मी पंहिंजी वीडियो बयान में चयो आहे त काल्हो को इंटरव्यू सिधो सऊं कूड़ आहे। मूंखे इन जो अंदाज़ो हो त इन क़िस्म जूं वीडियोज़ साम्हूं ईंदियूं ऐं थी सके थो त कुछ ॿियूं वीडियोज़ भी साम्हूं अची वञनि। हुन चयो त मुंहिंजी धीउ हिन वक़्तु हिक माफ़िया के हथन में आहे। हू जेको वणे खांस चवराइन था। मुंहिंजी धीउ ते दबाव आहे। हुन वधीक चयो त असां हाणे सुप्रीम कोर्ट वेंदासीं। ही सब वरी गायब थी वेंदा। जेका औरत मुंहिंजी धीउ जो इंटरव्यू करे रही आहे, संदसि दावा आहे त हू पहिरें ॾींहं खां दुआ ज़हरा सां राब्ते में हुई। खेसि जल्द अदालत मां नोटिस मिली वेंदो। पोइ वरी इहा औरत पाण चवंदी त मुंहिंजो त साणस को वास्तो ई न हो, ख़बर ई न आहे त जोड़ो किथे आहे। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।